जाती शहर के वार्ड नंबर 2 ऐं 3 में बिजली गायब। 10 ॾींहनि गुज़रण बावजूद भी वार्डन की बिजली बहाल नाहे थी सघी। शहरी एक्शन कमेटी समाजी तंज़ीमनि जो लेंडावा खां मदनी चौक ते हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाज करे धरणो हंयो वियो। जाती वापडा खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻवान सैद वफ़ा हुसैन शाह, आदिल लगारी, बशीर अहमद गुन्नू ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जाती शहर जे ॿिनि वार्डन में 2 ऐं 3 में हथरादो बिजली बंदि कई वई आहे। गुज़िरियल 10 ॾींहनि बावजूद भी बिजली बहाल नाहे थी सघी। वार्ड जी आवाम सां ज़ुल्म थी रहियो आहे। मस्जिदनि, मदरसनि ऐं घरनि में पाणी जी शदीद खोट थी वई आहे। आवाम काफ़ी परेशान जे वर चढ़ी वई आहे। हिननि वफ़ाक़ हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त नोटिस वठी जाती शहर जे 2 ऐं 3 वार्ड में बिजली बहाल कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में शटर बंद हड़ताल करे रोड ब्लॉक कयो वेंदो। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़, जाती।